हिकु शख़्स लिखियो आहे, मुफ़्ती साहब दरिया में औरत लुढ़ंदी अचे त कीअं ख़बर लॻंदी त मुसलमान आहे या काफ़र? मौलाना ख़ालिद हुसैन लगारी। इहो हिकु बुझारतनुमा सुवालु आहे ऐं काफ़ी पुराणो सुवालु आहे। शरीयत जो उसूल इहो आहे त जेकॾहिं का औरत दरिया में लुढ़ंदी अचे त सभ खां पहिरियां उन औरत जे बारे में जांच पड़ताल कबी, तहक़ीक़ कबी त कहिड़े इलाइक़े खां आई आहे, कहिड़ी क़ौम जी आहे, कहिड़े ख़ानदान जी आहे, कहिड़े मज़हब जी आहे। जेकॾहिं जांच पड़ताल सां काई ख़बर नथी लॻे त ॿियो तरीक़ो इहो आहे, इहो ॾिसिजे त जंहिं पासे खां लुढ़ंदी थी अचे औरत त उन जॻह ते उन इलाइक़े में आबादी ज़्यादातर कंहिंजी आहे। ज़्यादातर जेकॾहिं मुसलमाननि जी आबादी आहे त इन औरत खे मुसलमान तसवुरु कयो वेंदो ऐं इन सां तमामु तर मामलात मुसलमाननि वारा कया वेंदा, यानी जनाज़ो पढ़ायो वेंदो, दफ़न वग़ैरह सॼो कुझु मुसलमाननि वांगुरु थींदो। जेकॾहिं उन इलाइक़े जे अंदरि ज़्यादातर आबादी हिंदुनि जी आहे या ग़ैर मुस्लिमनि जी आहे त इन औरत खे बि हिंदू तसवुरु कयो वेंदो ऐं इन सां उहे मामलात कया वेंदा। ऐं जेकॾहिं आबादी बराबरि आहे, जेतिरा घर मुसलमाननि जा आहिनि ओतिरा घर हिंदुनि जा आहिनि त एहतियातन इन औरत खे मुसलमान तसवुरु कयो वेंदो ऐं इन सां मामलात मुसलमाननि वारा थींदा। बाज़ माण्हुनि कुझु ॿिया बि नुस्ख़ा लिखिया आहिनि। हिकिड़नि चयो आहे त जेकॾहिं अहिड़ी औरत मिले त अहिड़ी औरत खे गुस्ल ॾेई करे उहो पाणी घोड़े खे पियारिजे। इहे हिकु तजुर्बाती शयूं आहिनि। जेकॾहिं घोड़ो पी वञे त पोइ मतिलबु मुसलमान आहे, जेकॾहिं घोड़ो नथो पीए त मतिलबु इहा हिंदू आहे। ऐं बाज़ माण्हुनि चयो आहे त अहिड़ी औरत खे गुस्ल ॾिजे, गुस्ल ॾियण खां बाद उन पाणी जो वज़न कजे। जेकॾहिं पाणी जो वज़न वधे थो मतिलबु त मुसलमान आहे, छो त पाणी पाण सां गॾु उन जी नापाकी खणी आयो त वज़न वधी वियो। जेकॾहिं पाणी जो वज़न नथो वधे त इन जो मतिलबु हिंदू आहे। इहे हिकु टोटका आहिनि, लेकिन शरई जवाबु इहो आहे त आबादी जो एतबार कयो वेंदो।